हिते अव्हांखे ॿुधायूं त कराची में FIA जी MA जिना रोड वहाब आर्केड में कार्रवाई हैंडी गैंग गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार कयल जवाबदारनि वटां 32,700 अमरीकी डॉलर हथिकियो वियो आहे। जवाबदारनि वटां 15,000 सऊदी रियाल ऐं 800 UAE दिरहम हथिकियो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं कराची मां, जिथे FIA जी MA जिना रोड वहाब आर्केड में कार्रवाई गिरफ़्तार कयल जवाबदारनि वटां 32,700 अमरीकी डॉलर हथ कयो वियो आहे। जवाबदारनि वटां 15,000 सऊदी रियाल ऐं 800 UAE दिरहम हथ कया विया आहिनि। अहम ख़बर खां अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं कराची में FIA जी MA जिना रोड वहाब आर्केड ते कार्रवाई कई वई आहे, जंहिंजा तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे कराची मां आवाज़ न्यूज़ जो चीफ रिपोर्टर ग़ाज़ी झंडीर। जी ग़ाज़ी झंडीर, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, FIA जी हिकु टीम कार्रवाई कई आहे। MA जना रोड वारो ही इलाइक़ो आहे जिते वहाब आर्केड में FIA जी टीम कार्रवाई कई आहे। हवाला हुंडी जे हवाले सां हिकु गैंग जे ख़िलाफ़ ऐं लॻभॻि 10 करोड़ रुपयनि जी मालियत हथ कई वई आहे। FIA जे तरफ़ां हिन रेड में FIA पारां जारी कयल ॿुधाई में ॿुधायो वियो आहे त अॼोकी रेड में 32,700 अमरीकी डॉलर समेत 15,000 सऊदी रियाल ऐं मुतहदा अरब इमारात जी जेका करंसी आहे धरम 800 धरम पिणु हथ आहे। हुन खां अलावा पाकिस्तानी करंसी आहे। मजमूई तौर ते 10 करोड़ मालियत हथ कई आहे। अॼु FIA हिकु कार्रवाई दौरान हीअ कार्रवाई हुई हवाला हुंडी जे हवाले सां हिकु गैंग जे ख़िलाफ़। इन हवाले सां 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। FIR बाज़ाब्ता दाख़िल कई वई आहे। FIA जी जेका प्रेस रिलीज़ जारी कई वई आहे, हुन में ॿुधायो वियो आहे त गिरफ़्तार जवाबदारनि में मोहम्मद शाहिद, मोहम्मद हुसैन ऐं अब्दुल रशीद शामिल आहिनि, जिन खे गिरफ़्तार करण खां पोइ पुछा ॻाछा कई वई। ही जेको हवाला हुंडी वारो नेटवर्क आहे, उन में जेके ॿिया स्टेक होल्डर्स शामिल आहिनि, उन्हनि जे हवाले सां पिणु FIA जी जेके जांच टीमूं आहिनि उहे एक्टिव आहिनि।